अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DH न्यूज़ में तव्हां सभिनी खे भली कार। कंदकोट मां सैयद रशीद अहमद शाह जी रिपोर्ट मूजिब कंदकोट 27वीं तरमीम में सिंध जे अॻुवाण ते दाख़िल थियल FIRs ख़िलाफ़ सिंध यूनाइटेड पार्टी ऐं सियासी जमातुनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। कंदकोट में सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी क़यादत जे सॾ ते 27वीं आईनी तरमीम ख़िलाफ़ ऐं सैयद ज़ैन शाह, रियाज़ चांडू, नियाज़ कालानी समेत ॿियनि अॻुवाणनि ते दाख़िल FIR जे ख़िलाफ़ ज़बरदस्त एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाजी रैली सिंध यूनाइटेड पार्टी ज़िले जे सदर दिलमुराद खान दहाणी, ज़रबत सागर बजराणी, वली मोहम्मद सहराणी, शाह नवाज़, फैसल खोसो, छोटू खान जखराणी ऐं क़ौमी अवामी तहरीक जे फिदा हुसैन ममदाणी, PTI जे शोभान जखराणी ऐं अब्दुल अज़ीज़ सूमरो जी अॻुवाणी में SUP ऑफिस कंदकोट खां निकिरी घंटाघर चौक ते थींदी प्रेस क्लब कंदकोट ताईं पहुती, जिते ज़बरदस्त नारेबाज़ी ऐं एहतजाज कयो वियो। मुज़ाहिरीन हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी 27वीं आईनी तरमीम जे बिल ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। सिंध जी वहदत ते चढ़ांद ख़िलाफ़ भरपूर एहतजाज कयो। अॻुवाण मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 27वीं आईनी तरमीम बिल सिंध जे सुञाणप, वसीलनि ऐं ख़ुदमुख़्तियारी ख़िलाफ़ साज़िश आहे, जेका कंहिं बि सूरत में क़बूल न कई वेंदी। असांजी क़यादत ते दाख़िल थियल कूड़ियुनि FIRs जमहूरियत ते आवाज़ खे दॿाइण जी नाकाम कोशिश आहे। अॻुवाणनि वधीक चयो त पीपल्स पार्टी जा आइन जी मालिकी जो दावो कयो आहे। अॼु साॻी पार्टी पाण ज़ुल्फ़िकार भुट्टो जे ठहियल आइन ते हमलो करे रही आहे। मुतालबो कयो त 27वीं आईनी तरमीम बिल फौरी तौर ते वापसि वरितो वञे ऐं सियासी अॻुवाणनि ते दाख़िल कयल FIR ख़तमु कयो वञनि। ॿी सूरत में सिंध जे कुनकच्छ में एहतजाजी दायरो वधायो वेंदो।